हाँ ही कहानी जो पस मंज़र हीअं आहे त हिकिड़ी छोकिरी आहे हिकिड़ी नए ॻोठ में या नए शहर में जेको आहे शादी करे आई आहे ऐं उते जा रवाज ॿिया आहिनि जितां आई आहे उते जेको आहे सो रवाज जेको आहे सो ॿियो आहे ऐं उते जेको आहे सो थोरो आज़ादु माहौल आहे ऐं जंहिं माहौल में आई आहे उहो एॾो आज़ादु माहौल न आहे कंजस्टेड माहौल आहे पर उन में बि हुनजी उहा ई रविश आहे उहो ई तौरु तरीक़ो आहे सभिनी सां खिलणु सभिनी सां मिलणु ठाशा फाशा सभिनी सां पर हुनखे ख़बर न आहे हिते जो तौरु तरीक़ो छा आहे हिते जो कल्चर छा आहे हिते जो पोइ हिकिड़ी पोड़ी माई ॾिसी विधो आहे माई हुनखे ॾिसी विधो आहे ऐं उहा सम्झे थी हीअ छोकिरी जेका करे चरियाई पई हीअ सभिनी सां खिलंदी वरिते बेहिजाब छो वरिते सभिनी सां हिनखे त ख़बर ई कोन्हे त हिते जो रवाजु कहिड़ो आहे ऐं हिन जो नतीजो कहिड़ो निकिरंदो हाणे उहा पोड़ी उन छोकिरी खे सम्झाए थी छोकिरी खे सम्झाए थी त करी छा पई तूं वरसे विझो कान माना मुड़ुस सां तूं विड़ियो वेठी असुल ॻाल्हि आहे शादी खां पोइ जेको आहे माण्हू जो वेझे खां वेझो जेको दोस्त आहे अज़ीज़ आहे उहो उनजो साथी उहो मुड़ुसु आहे उनजो पर हिते ईअं थो लॻे त माना हीअ मुड़ुस सां ठहे कोन थी या मुड़ुसु कोन थो ठहे या उन्हनि जी उहा जेका सो शादी त थी वई आहे पर उन्हनि जी उहा जेका पेच जो जीअं पइजे हिकु ॿिए जो हिकु ॿिए ते अकनि शकनि थियनि हिकु ॿिए ते क़ुर्बान थियनि हिकु ॿिए सां जेको आहे सो विरह वंडीनि हिकु ॿिए सां ख़ुशियूं ॻंढीनि उहो लॻे थो हिननि जे विच में कोन थी सघियो आहे उनजे करे उहो मुड़ुस सां विड़ियो वेठी आहे ऐं ओड़े पाड़े सां ॿी जेका आहे हुनजा मिट माइट अज़ीज़ उन्हनि सां जेको आहे ख़ुशि आहे ॾाढी उन्हनि सां हाणे उहो माई उनखे सम्झाए पई पोड़ी माई सम्झाए पई छा पई करी तूं हुई वरसे विझो कान खरसे खिलूं पाई माना उते वरी को अहिड़ो माण्हू बि आहे जेको सुठो माण्हू कोन्हे को उहो ॼण त उहो दुश्मन आहे ख़र चइबो आहे पर ॾाढे माण्हू खे जेको सिर्फ़ु जेको आहे सो मवाली हूंदो आहे जेको आहे सो जिन्स जो पोइ उनखे चवे थी हीअ छा पई करी तूं हीअ मुंहिंजो नतीजो जेको आहे सो ॾाढो ख़राबु निकिरंदो हिन जो करणु छॾियो उनखे ॿुधाए पई त हैसियत कहिड़ी आहे तुंहिंजे मुड़ुस जी कहिड़ी हैसियत आहे ऐं घर जी कहिड़ी हैसियत आहे तंहिं करे तूं ॾाही थी नतीजो छा निकिरंदो भोरी मुंद अॼाण तूं भोरी आहीं तूं भोरड़ी आहीं मुंद तूं अॼाण अणॼाणी तोखे का ख़बर ई कोन्हे नतीजो छा निकिरंदो करणु छॾियो तो मेड़ीअ माना हीउ जेको तुंहिंजो मुड़ुसु आहे अबरो आहे सबरो आहे कहिड़ो बि आहे इहो तुंहिंजे लाइ करणु आहे करणु माना तुंहिंजे लाइ अन्न खाइबो आहे अन्न खाइबो आहे हीउ जेको आहे तूं तूतल त कोन्ह खाइबो आहे ऐं हीउ जेको खर आहे हीउ जेको दुश्मन जो जेको तुंहिंजो जेको आहे तुंहिंजो घरु फिटाए पियो जेको उहो बाज़ारि जेको आहे ॻाल्हियूं बि सुठियूं पियो करे हू ऐं रिआयतूं बि तोखे ॾिए पियो ऐं ख़्वाब बि तोखे ॾेखारे पियो पर इहो तुंहिंजो दुश्मन आहे इहो तुंहिंजो घरु फिटाईंदो छो त इहो ईअं आहे जीअं जेको आहे दुश्मन हुजे ऐं तुंहिंजो घरु फिटाइण वारो तंहिंजे करे तूं ॾाही थी तंहिंजे करे वरी बि तव्हां बैत ॿुधो तव्हांखे हाणे सम्झ में अची वेंदो आहे वरसे विझो काण खरसे खिलूं पाईं भोरी मुंद अॼाण कण छॾियो तो मेड़ीअ माना उहो कण खे छॾियो अन्न खे छॾियो तूं तूतड़ थी मेड़ी ऐं तूतड़ थी खाई तूतड़ सां जेको आहे ढव बि कोन्ह थींदो तुंहिंजो गलो बि चिलबो तुंहिंजो पेट बि ख़राबु थींदो त माण्हू जो मतिलबु इहो आहे त माण्हू खे पंहिंजो जेको हक़ु आहे उन सां माण्हू खे वफ़ा करणु खपे ऐं पंहिंजे हक़ सां सचो रहणु खपे ऐं हक़ खां ॿियो जेको कुझु बि उहो नाहक आहे नाहक खे खाइबो या नाहक सां खाइबो नाहक सां हलिबो त उनजो नतीजो ॾाढो ख़राबु निकिरे महिरबानी ऐं वरी जेका तव्हांखे ॿी कहाणी ॿुधाईंदासीं लतीफ़ साईं जो हर बैत जेको आहे सो कहाणी आहे उन में फ़िलसफ़ो बि आहे हिकमत बि आहे ॿोली जी ख़ूबसूरती बि आहे ऐं तव्हांखे ॿियूं बि कहाणियूं ॿुधाईंदासीं ऐं उन लाइ ज़रूरी आहे त तव्हां असांजी यूट्यूब चैनल जेको आहे उन ते अचो त जेको आहे सो ॿियूं घणियूं कहाणियूं तव्हांजे लाइ जेको आहे असां रखियो वेठा आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं महिरबानी